जय झूलेलाल जय झूलेलाल जय झूलेलाल। असांजे चैनल में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। त अॼु जी ख़बर आहे बिलासपुर छत्तीसगढ़ मां सिंधी धर्मशाला सेवा सदन जो थियो उद्घाटन। गोल बाज़ार बिलासपुर जे हिते सिंधी धर्मशाला सेवा सदन जो उद्घाटन 29 सितंबर जो कयो वियो। कार्यक्रम जी शुरुआत सुबुह 11 बजे हवन सां कई। इहो हवन आर्य समाज जे पंडित जी ने कयो। मंझंदि जो 12 बजे कुंदन म्यूजिकल पार्टी भक्ति गीत ॻाए करे कार्यक्रम जो आयोजन कयो। मंझंदि जो 2 बजे गुरु ग्रंथ साहिब खे भोग लॻाए रुमाल चढ़ाए ऐं अरदास करे पल्लो पाए करे प्रसाद विरायो वियो। 2:30 बजे धर्मशाला जो रिबन कटे करे उद्घाटन कयो वियो। हिन धर्मशाला जे निर्माण में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत ऐं वार्ड पंचायत जो विशेष योगदान रहियो। पूरे आयोजन खे सफल ठाहिण में पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष किशोर गेमनानी जी, संरक्षक देवीदास वाधवानी जी, प्रकाश ग्वालानी जी, नंदू चौधरी जी, महामंत्री मनोहर पवनानी जी, कोषाध्यक्ष कमल बजाज जी, भारतीय सिंधु सभा छत्तीसगढ़ महिलाओं जी प्रदेश अध्यक्ष श्रीमती विनीता भावनानी जी, युवा मंच के सदस्य शंकर मनचंदा, अविनाश आहूजा, अभिषेक विधानी, भारतीय सिंधु सभा बिलासपुर इकाई जा अध्यक्ष धनराज आहूजा ऐं वार्ड पंचायत जा अध्यक्ष ऐं सम्मानीय जन सहयोग रहियो, जंहिंमें प्रमुख आहिनि नंदलाल पुरी, जगदीश हल्द्यानी, नानक राम नागदेव, राजू मनचंदा, विजय दुसेजा, श्याम हरियाणवी, राजेश माखीजा, श्रीचंद प्रीतवाणी, मोहन चंदवानी, उमेश भावनानी, गोवर्धन दास मोटवानी, प्रीतम दास नागदेव, अमर भाई साहब, फेरू आडवानी, सतीश लाल प्रताप नागदेव, रामचंद नागवानी आदि भारी संख्यन में सदस्य मौजूद हुआ। त अॻिते जी ख़बरूं ॿुधण लाइ जुड़ियल हुजो असांजे चैनल सां ऐं वधीक खां वधीक लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।